एक ॿी अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। कंबर में वधंदड़ बदअमनी मनुशियात जे विकिरे ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। शहदा चौक ते धरणे सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। पुलिस नाइली सबब फुरूं धाड़ा ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे शहर में आइस ऐं हीरोइन जे विकिरे सबब नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। पुलिस रिश्वत एवज़ मुनशियात फरोशनि खे छूट ॾेई छॾी आहे। मुज़ाहिरीन पारां इल्ज़ाम लॻायो वियो आहे पुरथियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि कराए मुनशियात जे विकिरे ते पाबंदी लगाई वञे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंबर में वधंदड़ बदअमनी ऐं मुनशियात जे विकिरे ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। शहदा चौक ते धरणे सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। पुलिस जी नाइलीअ सबब फुरूं धाड़ा ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहर में आइस ऐं हीरोइन जे विकिरे सबब नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। मुज़ाहिरीन जो चवण हो पुलिस रिश्वत एवज़ मुनशियात फरोशनि खे छूट ॾेई छॾी आहे। पुरथियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि कराए मुनशियात जे विकिरे ते पाबंदी लगाई वञे।